Mr. Ashok Kamdar to kindly introduce Dr. Ram Jawarani. यह मुझे खुशी की गाल आ तो मैं उन शख्सियत जी तक वक़फ़त कराया तो जिनको जन्म इंडिपेंडेंट इंडिया में 1947 में 7 दिसंबर थे असांजे हिन प्यारे भाउ खे नंढपिण खां ही सोशल ऐं कल्चर में वधिक चाव रहियो ऐं इनजे करे असांजे भाउ MA कई ऐं त मूंखे ॿुधाईंदे फ़ख़ुरु आहे त लास्ट ईयर इन सिंधी साहित्य में PhD कई आहे। असांजे हिन दिलबर ॿ बुक भी लिखिया एक ग्लोबल सिंधी जो इंग्लिश में आहे सिंधी सर्विटे वो सिंधी में आहे असो भा इन ब मैगज़ीन है जो एडिटर है सहयोग टाइम इंटरनेशनल दी मुल्क जी सिंधी लिटरेसी उन बिन्हीं जो ही एडिटर आहे। इनो चाव अञा भी वधीक आहे इन 3 TV में सीरियल आहिनि जंहिंजे बारे में इन पंहिंजा लिखिया आहिनि ऐं उहे डायरेक्ट भी कया अथई ऐं उहे दूरदर्शन ते ॾेखारिया विया। पहिरियों नंबर आहे हिकु उल्हासनगर सिंधी सक्सेस हिस्ट्री ऑफ द सिंधीस। ॿियो नंबर आहे शादी हिकु नयो रिश्तो ऐं टियों दानवीर। ऐं जो भाई हिते बि न पहुतो आहे समाजी कार्य में भी इनजो वॾो शौक़ु रहियो आहे। इन दिलबर सहयोग फाउंडेशन जेकी हिकु वॾे में सिंधियुनि जी हिकु सुठी संस्था आहे ऐं उनजो जेको अवार्ड या फंक्शन थींदा आहिनि नेशनल इंटरनेशनल एक्लेम्ड हूंदा आहिनि। पीपल ऑलवेज वेटिंग गेट द अवार्ड फ्रॉम सहयोग फाउंडेशन। उनजो भी चेयरमैन आहे। असांजे भाउ सिंधी ग्लोबल सिंधी काउंसिल भी खोली आहे। ही चेयरमैन आहे असांजे मदर टेरेसा इंटरनेशनल अवार्ड कमेटी जो। असांजो भाउ चेयरमैन आहे भारत सेवक समाज। उहा संस्था है जंहिंजी स्थापना जवाहरलाल नेहरू कई थी। ऐं साॻी तरह इहो चेयरमैन आहे सिंधु रत्न स्कूल कल्याण। केतिरनि ई संस्थाउनि सां ही जुड़ियल आहे जिते ट्रस्टी आहे। हाणे लिस्ट ते एतिरी वॾी आहे त मां तव्हांजो टाइम वधीक न वठी करे सिर्फ़ु जेके इम्पॉर्टेंट आहिनि मांडके फाउंडेशन आहे 3C आहे जेको आहे भई कैंसर केयर सेंटर ऐं असांजो मुर्जबल मंगनाणी फाउंडेशन आहे जिनजो असांजो भाउ चंदर भी हिते वेठो आहे उनजो आहे त उनजे केतिरनि उन ट्रस्टी हीअ ट्रस्टी थी चुको आहे ऐं चङो ई कमु हर जॻह ते कंदो आहे। मांडके फाउंडेशन हिकिड़ी नीतू मांडके करे डॉक्टर हो वॾो फाउंडेशन अथव। इहा असां सभिनी सिंधियुनि लाइ फ़ख़ुर जी ॻाल्हि आहे। इनखे केतिरा त अवार्ड मिलियल आहिनि। उन अवार्ड जी भी लिस्ट वॾी आहे। सिंधु रत्न अवार्ड आहे, हेमू कालानी अवार्ड आहे, इनके राम पंजवाणी पद्मश्री राम पंजवाणी अवार्ड आहे, बेस्ट फ्रेंड्स ऑफ जो अवार्ड आहे। एतिरा केतिरा ई अवार्ड्स इन भाउ खे हमेशह मिलंदा रहिया आहिनि ऐं हमेशह मिलंदा ई रहिया आहिनि। मूंखे ख़ुशी आहे असांजो मान वारो ही भाउ मूंखे फ़ख़ुरु आहे कि असांजे विच में आहे ऐं मूंखे विश्वास आहे त ही पंहिंजो जेको इन समाजी कार्य में आज़मूदो वरितो आहे उहो असांखे वंडे विराए ॿुधाईंदो। ऐं मां हींअर सिर्फ़ु रिक्वेस्ट इन भाउ असांजे राम जावराणी खे चवंदुसि त कुझु पंहिंजे शब्दनि में असांखे गाइड करे। मुंहिंजा दोस्तो सभ खां पहिरीं इंटरनेशनल सिंधु चैम्बर ऑफ कॉमर्स जे बानीकारनि उनजे मेंबर्स खे नए साल जूं वाधायूं। उन सां गॾोगॾु मूंखे बेहद ख़ुशी थी आहे त ही वापारी मंडल जेको आहे जीअं भाउ सिंधीअ में ट्रांसलेट करे ॿुधायो उन में वापार जे वाधारे लाइ या वापार जे प्रॉब्लम्स खे सुलझाइण लाइ या दुनिया सां क़दम में क़दम मिलाए हलण लाइ जेको हिननि मंच ठाहियो आहे उहो त पंहिंजी जॻह ते तमामु सुठो आहे। पर उन सां गॾु जेको पंहिंजे जातीअ लाइ हुननि जो हुब आहे प्यार आहे ऐं हर साल जेके हू असांजे सिंधी समाज मां रत्न ॻोल्हनि था जिन खे अवॉर्ड ॾियनि था गौरव पुरस्कार सचपच उन ते सॼी सिंधी जातीअ खे फ़ख़ुरु आहे। हिकिड़ो ॾाढो ज़बरदस्त उन्हनि जो कमु आहे उनखे असीं आफ़रीन ॾियूं था। तंहिंखां सवाइ मुंहिंजो दोस्तो जेकॾहिं
इन संसार में असां इंसान जे तरफ़ ॾिसूं था त हर इंसान खे पंहिंजे जीवन जे तरफ़ हिकु अलॻि अलॻि नज़रियो आहे। के इंसान पंहिंजी जीवन सॼी समूरी पंहिंजे कुटुंब परिवार पंहिंजे ॿारनि बचनि में ख़र्च कनि था, हुननि जे लाइ समूरी काइनात ई हुननि जो कुटुंब आहे। के अहिड़ा शख़्स आहिनि जिन खे धंधे वापार में डुकूं पाइणियूं आहिनि, छलांगूं लॻाए करे इंडस्ट्रीज़ में धंधे वापार में नालो कमाइणो आहे, दुनिया में पंहिंजो रुतबो क़ाइमु करिणो आहे। के अहिड़ा शख़्स आहिनि जिन खे पंहिंजो नालो कमाइणो आहे, पंहिंजी शोहरत कमाइणी आहे, हू दुनिया में मशहूरु थियणु चाहिनि था, उन लाइ हू पंहिंजा कार्य कनि था। ॿिया अहिड़ा बि शख़्स आहिनि जेके प्रभुअ खे पाइण लाइ, उन मालिक खे पाइण लाइ उनजी जुस्तजू में सॼी ज़िंदगी ख़र्च करे सघनि था। मंदर टिकाणा मरियूं उनजे चावट जी मटी खणी पंहिंजे मस्तक ते लॻाइनि था। पर इन्हनि खां अलावा ॿिया बि अहिड़ा के शख़्स आहिनि जंहिंमें मां ॿुधाइणु चाहींदुसि त उन्हनि शख़्सनि मां अॼु असांजे विच में जंहिंखे तव्हां हानर करे रहिया आहियो, इज़त इफ़्ताइद कयो था, उनखे सन्मान ॾियो था, मिस्टर राम बख्शानी साहब असांजे विच में आहे। मिस्टर बख्शानी साहब पंहिंजे घर परिवार जी परगोर लहंदे, धंधे वापार में बुलंदियूं माणींदे, पंहिंजे आर्थिक पंहिंजे तजावत जे उन मैदान में हिकिड़ो तमामु वॾो नालो कमायो आहे। पंहिंजी इज़त मान मुर्तबो ऐं पंहिंजी साख न सिर्फ़ु सिंधियुनि ताईं पर पूरे विश्व ते हुनजी फैलियल आहे। हुन जो रूहानत जे तरफ़ बि वास्तो रहियो आहे। रूहानत जे मैदान में बि, रूहानत जे राह में बि हुनजो चाव आहे। साईं जी बंदगी में बि हुनजी इबादत में बि हुनजो अक़ीदो आहे। पर सभ खां वॾो अक़ीदो जेको मूंखे लॻंदो आहे त हुनखे पंहिंजी ॿोली ऐं पंहिंजी सिंधियत लाइ सचमुच हुनखे जुनून आहे। सिंधियत लाइ मूंखे ईअं महसूसु थींदो आहे त हुन पाण खे वागे छॾियो आहे। सिंध खां बड़ौदा, बड़ौदा खां दुबई पहुचंदे, दुबई जॾहिं निकितो त मां सम्झां थो हुनजे दिलि में आत्मविश्वास हो ऐं हिकु उमेद हुई त मां कंहिं न कंहिं सुठी मंज़िल ते पहुचंदुसि। ऐं भाउरो, उमेद जे जंक्शन ताईं कामयाबीअ जी सफ़र जी शुरूआति थिए थी पई ऐं ही हुन सफ़र में कामयाबु थिया। उहा दुबई जिते पाणी राशन ते मिलंदो हो, उहा दुबई जिते लाइट जो प्रॉब्लम हो, उहा दुबई जिते माण्हू वेंदा त सॼो बदन आराइन सां भरिजी वेंदो, न कोई साधन कोन हो। उते हिनखे इन ॻाल्हि जो फ़ख़्रु हुयो त मां हिते पहुतो आहियां ऐं मां कोशिशि करे कामयाबु थींदुसि। ऐं हिनखे इन ॻाल्हि जी बि ॼाण हुई, जेको मुंहिंजे इंटरव्यू में मूं हुननि खां जॾहिं इहे सुवाल पुछा त सक्सेस जे लाइ कोई एलिवेटर कोन्हे, काई लिफ्ट कोन्हे जेका मथे वठी वेंदी। सक्सेस में स्टेप बाय स्टेप मथे वञिणो आहे ऐं जेतिरा ॾुख ईंदा ओतिरी माण्हू पची तयारु थींदो। जितनी रात संगीन होगी सुबह उतनी ही रंगीन होगी। जेकॾहिं रात कारी बात आहे त सुबुह यकीनन, प्रभात यकीनन असांजी सुहिणी थींदी, असांजी मदद थींदी। सो इन शख़्स खे अॼु तव्हां अवार्ड ॾेई करे सचुपचु सिंधी समाज जो हिकिड़ो मुर्तबो वधायो आहे, इज़त वधाई आहे। मूंखे त ईअं लॻंदो आहे कॾहिं कॾहिं त जेकॾहिं असांजी 60-65 लखनि जी आबादी आहे पूरे देश में, सिंधियुनि जी, हिंदुस्तान में, पाकिस्तान जी ॻाल्हि नथा कयूं, त राम बख्शानी जहिड़ा जेकॾहिं 200 माण्हू ॿिया जुनूनी अची वञनि त असांजे सिंधी समाज जो नक्शो ई चेंज थी वेंदो। मां सम्झां थो त असांजे अंदर मां उहो भरम, उहो डपु निकिरी वेंदो त सिंधी ॿोली क़ाइमु न रहंदी, सिंधी ॿोली मरंदी। अहिड़ा माण्हू असांखे खपनि। त हुनखे तव्हां अॼु अवार्ड ॾिनो आहे, इहा असांजे लाइ बि ख़ुशी आहे। अवार्ड खे बि हिकिड़ो उनजो बि रुतबो आहे। ॿियो मुंहिंजा दोस्तो, अचो त असां उनजी राह ते हली करे सिंधियत लाइ कुझु कार्य कयूं। सभ खां पहिरीं सवाल पाण खां पुछणु थिए थो। असां ॿारनि खे चऊं था सिंधीअ में ॻाल्हायो, सिंधियत खे बचायो, पर पहिरीं असां पाण खां पुछो त छा असांजी जेका प्राचीन सभ्यता आहे, संस्कृति आहे, जंहिंजे लाइ असीं चऊं था त इहा संस्कृति या तहज़ीब जेका आहे इन दुनिया खे असां राह ॾेखारी आहे, छा उहो वरसो जेको असांखे वॾनि वटां मिलियो आहे असां सही ढंग सां पंहिंजे ॿारनि खे ॾिनो आहे? जे ॾिनो ई न आहे त असां उन्हनि खे इल्ज़ाम छो ॾियूं त तव्हां सिंधी नथा ॻाल्हायो या सिंधियत खे नथा बचायो? जेका शइ उन्हनि खे मिली न आहे उहा छा संभालींदा? त अचो त पहिरियों फ़र्ज़ु असां इहो चालू कयूं, इहो निभायूं त पंहिंजे ॿारनि खे ॿुधायूं त असांजी अवाइली, असांजी प्राचीन सभ्यता केतिरी महान आहे। असां कहिड़े सभ्यता जा मालिक आहियूं, असां कहिड़ी सभ्यता जा वारिस आहियूं। हर पीढ़ी हूअं बि जेका बि उन्हनि खे वॾनि वटां सभ्यता जो खज़ानो मिलंदो आहे, ईंदड़ पीढ़ीअ खे उन में कुझु इज़ाफ़ो कंदी आहे, कुझु ख़ारिज कंदी आहे, उहो ॾेई वेंदी आहे उनखे।
तो वो अॻियां वधंदा। त असांजे तरफ़ां सभु अथव त असां हिन में पोइते पिया आहियूं ऐं असांखे उहो ॿारनि खे ॾियणु घुरिजे त सिंधियत आहे छा। सिंधियत असांजो खाधो आहे, सिंधियत असांजी पहनाव आहे, सिंधियत असांजी अक़ीदो आहे, परमात्मा जी भक्ति आहे, ॾिण वार आहिनि, उथी वेठी आहे, सभु सिंधियत जा कई पहलू आहिनि। ऐं इहा सिंधियत का हिकु ॾींहं में न ठही आहे, इन में सदियूं लॻियूं आहिनि। असांजे वॾड़नि जो, असांजे बुज़ुर्गनि जो, असांजे मुफ़क़रनि जो, अक़लमंद जो, उन्हनि सभिनी जो इन में योगदान आहे, जंहिंमें उन्हनि जो अकुल आहे, इल्मु आहे, अनुभव जो निचोड़ आहे। इहा असांजी सिंधियत आहे, त उहा सही तरह सां असां पंहिंजे ॿारनि ताईं पहुचायूं। ॿियो, अॼु जेको जंहिं हालत में असां हिंदुस्तान में आहियूं, अलॻि अलॻि प्रांतुनि में रहूं था, हर प्रांत खे स्कूलनि में, कॉलेजनि में पंहिंजो इतिहास पढ़ायो वञे थो। ॿारनि खे पंजाब में पंजाब जो इतिहास थींदो, महाराष्ट्र में महाराष्ट्र जो इतिहास पढ़ायो वेंदो। सिंधियुनि जो किथे आहे इतिहास? उहो इतिहास ॿारनि खां विसरी वेंदो। असांजो जेको प्राचीन सभ्यता आहे, जेको असांजी देन आहे, उहा विसरी वेंदी, छाकाणि हुननि खे पढ़ाई नथी वञे पई। हू जेकॾहिं भगत सिंह खे ॼाणनि था त हुननि खां हेमू कालाणी जी काई ख़बर कोन्हे, छाकाणि मां नथो सम्झां नंढनि ॿारनि खे इहा ख़बर हूंदी त हेमू कालाणी जो योगदान बि जेको आहे उहो भगत सिंह खां घटि कोन आहे। जेकॾहिं हू भांगड़ा ॾिसनि था, हुन में रुचि वठनि था, त असांजी भगत किथे आहे? जंहिं ते संत कंवरराम हिकु मोल ॿार खे बि जीआरियो, एतिरो तासीर आहे हुनजे भगत में। जेकॾहिं असां वटि हुननि खे गुजरात में ॾिसनि था त हुननि वटि डांडिया रास आहे, असां वटि छेज आहे, झूमिर आहे। जेसिताईं की असां हुननि खे न ॿुधाईंदासीं त हुते जेकॾहिं असां वटि बंगाल में रविंद्रनाथ टैगोर आहे, असां वटि शाह सचल सामी आहिनि, जेके सचपच टैगोर ऐं शेक्सपियर खां बि उन्हनि जो मयार वॾो आहे। त असांजो इहो फ़र्ज़ु थिए थो त इहो इतिहास जेकॾहिं सरकारी तरह सां या कंहिं स्कूल में नथो पढ़ायो वञे, त असांजा जेके NGOs आहिनि, जेके असांजी हिन तरह जा अदारा आहिनि, उन्हनि जो फ़र्ज़ु थिए थो त स्टेज ते आणे करे कंहिं बि डांस ड्रामा जे मार्फत, संगीत जे मार्फत उन्हनि खे हिन ॻाल्हि खां वाक़ुफ़ु करे। थैंक यू। Memento and the Angavastram to Dr. Ram Bhakshani. Sir, would you all please come down? Now click it. Thank you indeed for the photo operation. Thank you for the... Sending and yeah. ये बड़ी चली जाते हैं मुझे। हाँ। जो मत जो। Wow, that is the calendar. Yeah. Please.